मुफ्ती साहब हिकिड़े शख़्स चयो त असांजे मुल्क में चपे चपे ते मस्जिदूं ऐं मदरसा आहिनि पर 5 किलोमीटर ताईं ख़ालिस खीर नथो मिले। छा इहो एतराज़ सही आहे? इहा हिकिड़ी यहूदियुनि जी साज़िश आहे त अहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो जंहिं तरीक़े सां माण्हुनि जे दिलनि में दीन जी नफ़रत पैदा थिए। पोइ अहिड़े तरीक़े सां माण्हू आए ॾींहं अहिड़ियूं अफ़वाहूं छॾींदा आहिनि, अहिड़ा एतराज़ कंदा आहिनि, अहिड़ी तनक़ीद कंदा आहिनि जंहिंसां दीन बदनाम थिए। हाणे इन जुमिले में दीन खे बदनाम करण जो मक़सदु आहे त असांजे इलाक़नि में चपे चपे मदरसा मस्जिदूं जाम आहिनि, हाजी सगोरा जाम आहिनि, पर असांखे 5 किलोमीटर ताईं बि ख़ालिस खीर न मिलंदो। मतिलबु त इन में मस्जिद ऐं मदरसे जी कमज़ोरी आहे। एतराज़ करण वारे जो मक़सदु इहो आहे त खीर मुल्क में ख़ालिस नथो मिले, कसूरवार केरु? मदरसा ऐं मस्जिदूं। मां सवाल थो पुछां त जेको दुकानदार खीर खपाए थो या जेको माण्हू खीर मोटरसाइकिलनि ते खणी करे हेॾे होॾे पुॼाए थो, छा इहे ॿई माण्हू खीर में पाणी मिक्स करण जी डिग्री कंहिं मदरसे खां वठी आया आहिनि? कंहिं मदरसे खां इन्हनि तालीम वरिती आहे त तव्हांखे फरागत खां पोइ खीर में पाणी मिक्स करे खपाइणो आहे? या कंहिं मस्जिद जे इमाम मिंबर ते वेही उन्हनि खे खीर में पाणी मिलाइण जा फ़ज़ाइल ॿुधाया आहिनि त जेतिरो पाणी विझंदो ओतिरो सवाब? त इन में मदरसा ऐं मस्जिदूं कसूरवार कीअं थिया? कसूरवार उहे वालिदैन आहिनि जंहिं उन्हनि खे तरबियत अहिड़ी ॾिनी आहे तव्हांखे बेईमानी करणी आहे, बेईमानी खां बग़ैर गुज़ारो न आहे। जॾहिं माण्हू जो इहो ज़हन ठहंदो त उहो खीर में पाणी मिलाईंदो। मदरसनि ऐं मस्जिदनि जो कसूर न आहे, तरबियत जो कसूर आहे। जेको माण्हू चोरी करणु वेंदो आहे त उनखे बि मदरसे खां डिग्री न मिलियल आहे त तोखे कहिड़े अंदाज़ सां चोरी करणी आहे। इहे शयूं मुआशरे में तरबियत सां ईंदियूं आहिनि। मदरसा ऐं मस्जिदूं हमेशह चोरी जे ख़िलाफ़, बेईमानी ऐं फराड जे ख़िलाफ़ कमु कंदा आहिनि। मस्जिद में हमेशह तव्हां ॿुधो हूंदो बयाननि में त इस्लाम में चोर जो हथ कटणो आहे जेकॾहिं इस्लामी निज़ाम आहे त मतिलबु चोरी जे ख़िलाफ़ आहिनि न। तव्हां मेंबर ते ॿुधो हूंदो त खीर में पाणी मिक्स करणु इहो केतिरो वॾो गुनाह आहे, फराड आहे, बेईमानी आहे। तव्हां हिकिड़े पाणी खे जेकॾहिं किलो खीर में तव्हां पाव पाणी जो विधो आहे त इहो पाव पाणी वारो तव्हां खीर जे रेट सां वेचो था त इहो हराम आहे। त मदरसा तव्हांखे इहे शयूं नथा सेखारीनि त तव्हां खीर में पाणी खपायो।